बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आहियां आकिम नसीरानी। नाज़रीन, अॼु मुंहिंजे प्रोग्राम जो मौज़ू आहे सोशल मीडिया ऐं सहाफ़त ते थींदड़ तनक़ीद। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त सोशल मीडिया जो अरूज हिन वक़्तु हले थो पियो। त सोशल मीडिया जिते इंसान जे लाइ तमामु घणियूं आसानियूं पैदा कयूं आहिनि, जिते मेठ ऐं मोहबत जी ॻाल्हि हले थी पई, उते तनक़ीद ऐं तज़लील जो तज़किरो बि ज़रूरी आहे। छो त अॼुकल्ह असांजा जेके फेसबुकी दानिश्वर हज़रात आहिनि, उहे तनक़ीद घटि तज़लील ज़्यादा कनि था पिया। तनक़ीद हमेशह कम जी थींदी आहे ऐं तज़लील शख़्सी लेवल ते थींदी आहे। पर अफ़सोस आहे जो असांजे फेसबुकी दानिशरनि खे तनक़ीद ऐं तज़लील जी अञा ताईं ख़बर ई न पई आहे। मां दोस्तनि खे इहो ॿुधाईंदुसि, हाणे मां मुखातिबु आहियां उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके फेसबुक ते वेही करे आसान हदफ़ बणाइनि था पिया सहाफ़ी खे ऐं जेके सहाफ़ी जी तज़लील कनि था। उन्हनि दोस्तनि खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त सहाफ़त असांजे समाज जो हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे ऐं बहितरीनु उहिदो आहे, बहितरीनु अमल आहे, बहितरीनु कमु आहे। सहाफ़त रियासत जो चोथों थंबो आहे। जे इहो थंबो कमज़ोर थियो त तव्हांजी रियासत जा जेके बक़ाया टे थंबा आहिनि उहे कंहिं कम जा न रहंदा। इन करे इन रियासत जे थंबनि जो एतिराम कयो, रियासत जे थंबनि खे मज़बूत कयो। छो जो रियासत जा थंबा मज़बूत रहंदा त असांजो मुल्क ख़ुशहाल थींदो, असांजे मुल्क में तरक़ी थी सघंदी ऐं इहे इदारनि जी मज़बूती पाकिस्तान जी मज़बूती जी अलामत आहे। नाज़रीन, जीअं पाण ॻाल्हि कईसीं त कुझु असांजा शरारती शोधा जंहिंजे शोर खां को बि इज़त वारो महफ़ूज़ नाहे। मां शरारती शोधो इन जे करे चयो त उन्हनि जो कमु आहे सिर्फ़ु और सिर्फ़ु शैतानी करणु। सहाफ़ी जो कंहिं आम माण्हू सां को जहिड़ो आहे ई न। सहाफ़ी जो बल्कि कंहिंसां बि को जहिड़ो न आहे। जेकॾहिं सहाफ़ी जो जहिड़ो आहे त समाज जे कुधनि किरदारनि सां, समाज जे उन फ़र्द सां जेको मज़लूम ग़रीब आवाम खे तकलीफ़ूं पहुचाए थो पियो, चाहे वो सियासतदान जे रूप में हुजे, चाहे वो पुलिस ऑफिसर जे रूप में हुजे, चाहे वो ब्यूरोक्रेसी जे रूप में हुजे, चाहे वो ठेकेदार जे रूप में हुजे, चाहे वो हिकिड़ो दुकानदार ई छो न हुजे। सहाफ़ी उन जे कयल ज़ुल्म खे ज़ाहिर कंदो आहे। तव्हांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त सहाफ़ी खां आख़िर इहो माइंड सेट या इहा माफ़िया ख़ौफ़ज़दा छो आहे? छो जो उन्हनि खे ख़बर आहे त सहाफ़ी उन्हनि जे कमनि खे, कुधनि कमनि खे ज़ाहिर कंदो, नाक़िस मटीरियल इस्तेमालु थींदड़ रोड जी ॻाल्हि कंदो, इस्पतालनि में सहूलियतनि जे अणहूंद जी ॻाल्हि कंदो, स्कूलनि जी बर्बादी जी ॻाल्हि कंदो, पट ते वेठल ॿारनि जी ॻाल्हि कंदो, मिर्चनि में सिरूं मिलाईंदड़, उनजी भोर मिलाईंदड़, हॾनि मां गिहु ठाहींदड़ ज़ालिमनि जी ॻाल्हि कंदो, खीर जे नाले ते केमिकल विकिणंदड़ ज़ालिमनि जी ॻाल्हि कंदो, इंसान जी तज़लील कंदड़ पुलिस ऑफिसरनि जी ॻाल्हि कंदो, राशि रिश्वतखोर ब्यूरोक्रेट्स जी ॻाल्हि कंदो। उहे माण्हू ख़ौफ़ज़दा आहिनि। हाणे उहे ई कुधा किरदार तव्हां जहिड़नि नंढनि ज़हननि खे ज़हनी तौर ते ग़ुलाम, मफ़लूज ऐं बीमार माण्हुनि खे इस्तेमालु करण जे लाइ उहे कुॾी पवंदा। तव्हां जहिड़नि माण्हुनि खे मां ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि खे चवां थो पियो जेके चापलूसी में पूरा आहिनि, जेके सहाफ़त खे निशानो बणाइनि था पिया। उन्हनि खे इहा ख़बर, मुंहिंजे लाइ फेसबुक जा सभु इस्तेमालु कंदड़ मौज़ूज़ क़ाबिल एतिराम आहिनि। मां सिर्फ़ु और सिर्फ़ु उन्हनि जी ॻाल्हि कयां थो पियो जेके तनक़ीद न बल्कि सहाफ़ी जी तज़लील कनि था पिया। मां उन्हनि सां मुखातिबु आहियां। त तव्हांखे इहो यादि हुजणु घुरिजे, अॼु तव्हां जंहिं ऑफिसर जी चापलूसी कयो था पिया, अॼु जंहिं ऑफिसर जे अॻु पिछ कयो था पिया, जंहिं ऑफिसर जे चवण ते, जंहिं ब्यूरोक्रेट जे चवण ते, जंहिं सियासतदान जे चवण ते तव्हां सहाफ़ी ते तनक़ीद कयो था पिया, सुभाणे इहो ई माण्हू तव्हांजे गिरेबान में हथु विझंदो। तव्हांजी मिसाल हिकु टिशू पेपर वारी आहे, तव्हांखे इस्तेमालु करे फिटो करे छॾींदो। तव्हांजी मिसाल उन चमचे वांगुरु आहे जंहिंमें भाॼी ऐं मानी इस्तेमालु खाई त सघंदा, उनखां बाद में उनखे उछले छॾनि था पिया ऐं धोइण जे लाइ ॿिया वेठा आहिनि। तव्हां ख़ुदारा कंहिंजे इस्तेमाल में न अचो। सहाफ़ी खां इहे माण्हू ख़ौफ़ज़दा छो आहिनि? तव्हां कॾहिं सोचियो आहे? सहाफ़ी त आम माण्हू आहे, तव्हांजो, असांजे मुआशिरे जो, तव्हां सां उथण वेहण वारो, तव्हांजो पाड़ेसरी, तव्हांजो मिट माइट थी सघे थो पियो।
तव्हांखे उनजी हैसियत जी बि ख़बर आहे, ज़ाती हैसियत जी बि ख़बर आहे, उनजी दौलत केतिरी आहे उन वटि उनजी बि तव्हांखे ख़बर आहे, अफ़रादी क़ुवत उन वटि केतिरी आहे उनजी बि तव्हांखे ख़बर आहे। लेकिन इहे माण्हू छो तव्हांखे इस्तेमालु कनि था पिया? छो उन्हनि खे ख़बर आहे जे असां इन्हनि सां सिधो टकरायो त असांजा सभु करतूत ज़ाहिर थींदा। इन जे करे तव्हां जहिड़नि खे जेके नाचू आहियो, जेको पराई जेके पराई ॻाल्हि ते नची पओ था पिया, जेके पराई तर्जमानी में पूरा आहियो, उन्हनि खे हथु रखी करे अधु कोप चांहि जो प्यारे करे या हिकिड़ी मानी खाराए करे राति जो तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां अची करे दावतूं तव्हांजूं करे या दावत ॿिए कंहिंजी हूंदी शामिलु तव्हांखे कंदा, जिते चइनि माण्हुनि जी मानी पचंदी त उते ॿिनि माण्हुनि जे करे ॿियनि खाधी त को हर्ज नथो पए। तव्हांजी मिसाल उन एक्स्ट्रा 2 माण्हुनि वारी आहे। तव्हांजी मिसाल उन 5 माण्हूअ जे अणकाढियल माण्हू वारी आहे जेको ॿियनि जे टुकरनि ते पले थो पियो, जेके तव्हांखे उहो माण्हू मानी खाराए करे साफ़ी जी तज़लील लाइ वठी अचे थो पियो। तव्हांखे इहो ज़हन में हुजणु घुरिजे त पुलिस उहा पुलिस अथव जंहिं तव्हांजे वॾनि खां भली पुछो। मां गुनाहगार अखियुनि सां ॾिठो त पुलिस जो हिकिड़ो जमादार या हिकिड़ो पुलिस वारो सिपाही 2-3 माण्हू 8-10 माण्हुनि खे होटलनि खां वठी करे उनखे रसनि सां ॿधी करे या उन्हनि खे उन्हनि जे पटकनि या रूमालनि सां ॿधी करे सॼे शहर में वठी करे थाणे ते वठी ईंदा हुया। उहे ॾींहुं यादि कयो। अॼु छो नथा करनि पुलिस वारा ईअं? जो अॼु सहाफ़ी जी कैमरा कंहिं न कंहिं जाइ ते मौजूदु आहे। अॼु सहाफ़ी जी कलम कंहिं न कंहिं जाइ ते मौजूदु आहे। अॻे इहो ई पुलिस वारो तव्हांजे वॾनि खे, तव्हांजे मिटनि माइटनि खे, तव्हांजे चाचे मामनि खे या तव्हांजे उन्हनि खे पंहिंजो रिश्तेदारनि खे, मां पाण अखियुनि ॾिठो गवाह आहियां इन ॻाल्हि जो, त थाणे ते वण सां टंगे ॿियारींदी हुई। सॼो ॾींहुं उहे माण्हू वण सां टंगियल हूंदा हुआ ऐं उन्हनि खे उघाड़ो करे उन्हनि जे पुठियुनि ते सचू हणंदा हुया ऐं उन्हनि जूं रड़ियूं कूकूं सॼो आवाम ॿुधंदो हुयो ऐं माण्हुनि जो रोशो तमाशो थी वेंदो जॾहिं उहो माण्हू मार खाईंदो हुयो। हाणे उनखे छो नथा मारनि? कॾहिं सोचियो अथव? हू तव्हां खां नथा टिजनि। अॻे में तव्हां जे कंधार न आहियो, तव्हांजा वालदेन कंधार हुआ, उन्हनि कंधारनि खां बि इहे न पिया टिजनि। हाणे जेकॾहिं टिजनि था त हिकिड़े सहाफ़ी जी कलम खां, हिकिड़े सहाफ़ी जी कैमरा खां। छो उन्हनि खे ख़बर आहे जेकॾहिं हीअ वीडियो वायरल थी या हीअ ख़बर लॻी त असांजी नौकिरी दाव ते लॻंदी। इन जे लाइ ख़ुदा तनक़ीद कयो, तज़लील न कयो। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी बि ॿुधायां दोस्तो, त हिकु दफ़े कुझु माण्हू अहिड़ा आहिनि असांजा दोस्तनि ज़रा शहरदारी आहे, शहर में हिक ॿिए खे सुञाणियूं था पिया, सुठे नमूने ॾिसूं था पिया, त उहे सहाफ़ी ते हर जेॾी महिल का पोस्ट रखनि, कॾहिं सहाफ़ी ब्लैकमेलर आहे, कॾहिं अताई आहे, कॾहिं हे आहे, कॾहिं हो आहे लिखंदा हुआ। पर उन्हनि खे जॾहिं एहतजाज करिणो पियो पंहिंजी ॻाल्हि खे ताक़त ॾियारण जे करे, उन्हनि अची करे प्रेस क्लब जो दरवाज़ो खड़कायो। उन्हनि जॾहिं एहतजाज कयो, एहतजाज खां बाद में उन्हनि जी मां रिकॉर्डिंग कई, मूंसां गॾु ॿियो दोस्त हुयो, उन रिकॉर्डिंग कई ऐं असां मां उन दोस्तनि खे वठी करे अंदरि वियुसि प्रेस क्लब मां, जो वियो तव्हां आया आहियो एहतजाज करणु, हीअ असांजो घरु आहे। ऐं उन दोस्त मुंहिंजे ॿ दोस्त उहे जेके असांजे सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु लिखंदा हुआ, उन्हनि खे चयो तव्हां हलो अंदरि। लेकिन उन्हनि माण्हुनि में उहा इख़लाक़ी ज़रूरत ई न अथई जो हू प्रेस क्लब में अंदरि अची सघे न, ऐं उन्हनि जूं अखियूं शर्म मारे हेठि हुयूं। उहो मंज़रु ॾिसण वारो हुयो। ख़ुदा कॾहिं ईअं न थिए जो अॼु जंहिंजी तव्हां चापलूसी कयो था पिया, सुभाणे उहो माण्हू तव्हांजे गिरेबान खां वठंदो। छो जो तव्हां चापलूसी कयो था पिया, तव्हांजो को न को अहिड़ो गैर क़ानूनी मुफ़ाद उन में हूंदो, कंहिं ब्यूरोक्रेट में हूंदो, कंहिं सियासतदान में हूंदो या कंहिं पुलिस ऑफिसर में हूंदो। जॾहिं तव्हां उनजी चापलूसी ख़तमु कई, उहो माण्हू तव्हांजे गिरेबान खां वठंदो। इन जे करे ख़ुदा सहाफ़ियुनि खे पंहिंजो हमदर्द सम्झो। कंहिं सहाफ़ी खां जेकॾहिं तव्हांखे ज़ाती तौर ते का तकलीफ़ आहे त फेसबुक ते भले लिखो, मूंखे को एतिराज़ु कोन्हे, उन सहाफ़ी जो नालो लिखियो, सॼी सहाफ़त खे गॾु न कयो। सहाफ़ी मोतबर किरदारु अथव, मुआशिरे जो उहो किरदारु जे सहाफ़ी जी कलम ख़ामोश अथई त तव्हांजी दांह ॿुधण वारो कोई न हूंदो। तव्हां कीड़नि मकोड़नि वांगुरु मसलिया वेंदो, तव्हांखे ख़तमु कयो वेंदो, तव्हांखे भस्म कयो वेंदो। इन जे करे तनक़ीद कयो, तज़लील न कयो। तनक़ीद बर्दाश्त करे सघिजे थी पई, तनक़ीद इस्लाह जे लाइ हूंदी आहे, तनक़ीद बहितरी लाइ हूंदी आहे, तज़लील ज़ाती तौर ते हिट करण लाइ हूंदी आहे, कंहिं शख़्स खे बेइज़्ती करण जे लाइ तज़लील कई वेंदी आहे। सो ख़ुदा असां बि इंसान आहियूं, असांजी बि इज़त नफ़्स आहे। ईअं न थिए जो असां बाग़ी थी करे तव्हांजूं ख़बरूं हलाइणु बंदि करे छॾियूं, पर ईअं कंदासीं कॾहिं बि कोन। छो असां तज़लील बर्दाश्त करे सघूं था पिया, लेकिन तव्हांजी दांह खे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा रहंदासीं। अलाह ताला तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। अलाह ताला ॾाढ ऐं जबर खां तव्हां सभिनी खे
महफ़ूज़ रखे, ज़मीनी ऐं आसमानी आफ़ात खां अल्लाह ताला तव्हांखे सभिनी खे पंहिंजो हिफ़्ज़ो अमान में रखे। मूंखे ॾींदा इजाज़त। वरी ॿिए कंहिं मौज़ू ते तव्हांजे साम्हूं ॿीहर हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।